अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी युरीदून वजहहु वला तअदु ऐनाक अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातिद दुनिया वला तुतिअ मन अग़फ़लना क़ल्बहु अन ज़िक्रिना वत्तबअ हवाहु व कान अम्रुहु फ़ुरता। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहल बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, अज़ीज़ों, अल्लाह का दुआ है तरफ इंशाअल्लाह सभी के हिदायत नसीब फरमाए। चो आमीन। मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूबन जी मोहब्बत में जियारे इन्हीं मोहब्बत में शल मौत अता फरमाए। अल्लाह मालिक करीम का दुआ है जन हेड़ी नूरानी महफिल सजाई आ, खर्च कयो आ, तावन कयो आ, जानी माली मेहनत ऐं कोशिश कई आ। अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए, इज्जत ऐं माल में इजाफो फरमाए। अल्लाह खां दुआ है त असीं जेकी बि मुर्शिद गौसुल आज़म दस्तगीर जो शान ॿुधण जे लाइ जमो थियासीं, अल्लाह वारनि जो ज़िक्र ॿुधण जे लाइ, वलियन जो ज़िक्र ॿुधण जे लाइ जमो थियासीं। अल्लाह असां सभिनी जे दिलनि जी मुरादुनि खे पूरो फरमाए। सब चो आमीन। खुश नसीब आहिनि उहे बाना जन जो माल पैसो दीन जे कम में खर्च थींदो आहे। के गरीब मिस्कीन जी मदद करण जे लाइ, के साइल या मोहताज जी मदद करण जे लाइ बि खर्च थिए त भली ॻाल्हि आहे। कंहिंजी हली वञी मदद कजे, पंहिंजो माल के गरीब मिस्कीन खे ॾिजे, या भली ॻाल्हि आहे। पर पंहिंजे पैसे के हेड़ी नूरानी महफिल ते खर्च कजे जंहिंमां हेतिरा सवे माण्हू क़ुरान ॿुधी, दीन ॿुधी, इल्म सिखी ऐं वञी उन ते अमल कनि त इहो रुपयो रुपयो अजायो न आहे, बल्कि अल्लाह वटि मक़बूल ऐं मारूफ़ आहे। अल्लाह खां दुआ है जन इन महफिल खे सजायो आहे, अल्लाह उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत जी नेमतुनि सां माला माल फरमाए। बिला तमीद फ़कीर पंहिंजी गुफ्तगू शुरू कंदो। तवज्जो तव्हां सभिनी जो मुंहुं फ़कीर ते आहे। चुप थी विया क़ुरान तो फरमाए। अल्लाह जो पाक कलाम सूरत कहफ जी हिकड़ी मुबारक आयत में फ़कीर तिलावत कई। रब फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी। बज़ाहिर अमर अल्लाह ताला मदीने वाले साईं के दिनों
पर यो हुकुम पूरी कायनात जे हर मुसलमान जे लाइ रब फरमायो वस्बिर नफ्सक पंजो पाण खे उन्हनि माण्हुनि सां मिलाए छॾ उन्हनि सां गॾु रहंदो कर यदऊन रब्बहुम बिल गदात वल अशी जेके सुबुह जो ऐं शाम जो पंहिंजे रब खे पुकारींदा रहंदा आहिनि युरीदून वजहू उहे जेके सुबह जो शाम जो पंहिंजे अल्लाह जे दीदार खे तलब कंदा रहंदा आहिनि वला तअदु ऐनाक अन्हुम ए मुसलमान पंहिंजूं अखियूं उन्हनि खां न फेरा पंहिंजूं नज़रूं उन्हनि खां न फेरा तुरीदु ज़ीनतल हयात दुनिया छा तू दुनियावी ज़ीनत चाही थो जिंदगी जो सिंगारी चाही थो वला तुति मन अगफलना क़ल्बहु अन ज़िक्रिना कुरान तो फरमाए तो उन्हनि सां गॾिजी न वेहो जिन जे दिलनि खे मूं अल्लाह पंहिंजे ज़िक्र खां गाफ़िल करे छॾियो आहे पंहिंजे ज़िक्र खां दूर करे छॾियो आहे वतबअ हवाहु ऐं उहे जेके पंहिंजे ख्वाहिशात नफ्स जी पैरवी करण जे पोयां आहिनि पंहिंजे ख्वाहिशात नफ्स जे कढ लॻण वारा आहिनि वकान अमरुहु फुरता उन जो मामलो हद खां टपियल आहे तव्हां उन्हनि सां गॾु न वेहंदा कयो ए हुयो इन मुबारक आयत जो तर्जुमो हिन सगोरी आयत में अल्लाह ताला पंहिंजे वलियन जो शान बयान कयो वलियन जो दर्जो बयान कयो अल्लाह वारन जो मकाम बयान कयो वलियन जी इज्जत अजमत ऐं उन जो दर्जो रब पंहिंजे लफ़्ज़न में बयान कयो उन सां गॾो गॾु असां उम्मत जे लाइ असां आम इंसाननि जे लाइ भी हिकिड़ो अमर फरमायो अथई वरी जो सुभान अल्लाह पेरिया रब फरमायो वस्बिर नफ्सक ए दुनिया वारो तव्हांजी संगत तव्हांजी सोहबत तव्हांजी कचहरी तव्हांजो साथ उन्हनि सां हुअणु घुर्जे जेके अल्लाह जे ज़िक्र करण वारा आहिनि जेके रब खे पुकारण वारा आहिनि जेके अल्लाह सां गॾु रहण वारा आहिनि जिन खे रब पंहिंजी मईयत अता कई आहे रब पंहिंजी महफ़िल अता कई आहे अल्लाह पंहिंजो साथी बनायो आहे अल्लाह उन्हनि खे पंहिंजो साथ अता कयो आहे वस्बिर नफ्सक पंहिंजो पाण खे उन्हनि सां मिलाए छॾियो सुभान अल्लाह संगत जो असर आहे पुट अल्लाह तो फरमाए तव्हां के अल्लाह अल्लाह करण अगर नसीब न थियो आ तव्हां ज़ाकिर न बणिया आहियो तव्हां वली न बणिया आहियो तव्हां अल्लाह वारा न बणिया आहियो तव्हां के विलायत जो ताज न मिलियो आ दिलगीर न थियो वलियन सां गॾिजी वेहो तव्हां के क़ुर्ब इलाही नसीब थी वेंदो उन्हनि जो दर्जो छा आहे जो मुअल्लज़ीन यदऊन रब्बहुम जेके अल्लाह के पुकारींदा रहंदा आहिनि रब के सॾींदा रहंदा आहिनि यदऊन जमा जो सिगो आहे दआ यदूमा वरतला अदुआ लफ्ज़ इन जी हिकड़ी माना है पुकार सॾण पुकारण सवाल करण ॿी माना है गॾु वेहण साथ हुअण साम्हूं हुअण आमो साम्हूं वेहण खे बि दुआ सॾिबो आहे अल्लाह ताला हिते वलियन जो ज़िक्र कंदे फरमायो त ए इंसानो तव्हां उन्हनि सां गॾु वेहंदा कयो जेके यदऊन रब्बहुम जेके पंहिंजे अल्लाह जी कचहरी में वेठल आहिनि अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह चलो वक्त जी गाल ना है हिकड़े ॾींहं जी गाल ना है लम्हे जी गाल ना है उन्हनि जो पंहिंजे अल्लाह सां तअल्लुक़ उन्हनि जो पंहिंजे रब सां तअल्लुक़ उन्हनि जो पंहिंजे रब सां मिलाप वक्त ऐं घड़ीअ सां ना है कलाक या ॿिनि कलाकनि जो मामलो ना है अल्लाह वारा बिल गदात वल अशी सुबुह हुजे तॾहिं बि रब वटि हूंदा आहिनि शाम हुजे तॾहिं बि रब वटि हूंदा आहिनि अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। रब तो फरमाए युरीदून वजहू, पंजू अखियूं उन्हनि खां न फेरा। हाँ, युरीदून वजहू, जेके हर वक्त पंहिंजे अल्लाह जी रज़ा चाहींदा आहिनि, रब जी रज़ा चाहण वारा आहिनि। युरीदून वजहू हिकु माना त इते रज़ा जी आहे। मुफस्सिरन तफसीर करण वारनि चयो युरीदून इरादो कंदा आहिनि वजहू अल्लाह जी रज़ा जो, पर वजह लफ्ज़ जी माना है चेहरो, जमाल, कमाल, हुस्न, बेमिसाल चेहरो, नूरानी मुखड़ो, वजहू अल्लाह जो कुरान तो फरमाए युरीदून वजहू, उन्हनि सां गॾिजी वियो जेके सुबुह जो शाम जो पंहिंजे अल्लाह जो चेहरो ॾिसंदा रहंदा आहिनि। का ॻाल्हि सम्झो था अलाए कोन था सम्झो? युरीदून वजहू उहे जेके इरादो कंदा आहिनि, चाहींदा आहिनि हर वक्त। हिकिड़ी त चाहत जी माना है, इरादे करण जी माना है, इरादो कयनि, चाहत कयनि, पर हिते इरादे जी माना न है। महज़ इरादो न कयो अथनि, बल्कि हे अल्लाह वारनि जो कमाल इहो आहे, अल्लाह वारनि जो दर्जो इहो आहे जो उहे अल्लाह ताला जो दीदार कंदा रहंदा आहिनि। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। को माण्हू वलीअनि खे ईअं न सम्झे, हे चए थो त वलीअनि खे मरी विया माज़अल्लाह, मिटी थी विया, क़ब्र में पइजी विया, छो था दस्तगीर खे सॼो, छो था पीराने पीर खे सॼो, कहिड़ो दर्जो आहे उन्हनि जो? अलियाज़ु बिल्लाह। वलीअनि वटि को पावर न आहे, को इख्तियार न आहे, वलीअनि वटि माज़अल्लाह का कुवत न आहे, हरगिज़ न। मिठा अल्लाह वारनि का अल्लाह जे कुरान चयो आहे रब अहिड़ी कुवत ॾिनी आहे जो उन्हनि जूं अखियूं रब जो दीदार कंदियूं रहंदियूं आहिनि। ओ जे दीदार इलाही दे मूसा कलीमुल्लाह रुनो पे, मूसा कलीम दुआओं पे घुरियो तो रब्बे अरिनी अंजुर इलैक, मौला दीदार करा, हिजाब हटा। मूसा के दीदार न थियो, पर मूसा कलीमुल्लाह का बाद में मुझो महबूब आयो, मदीने वारो साईं आयो, मदीने वारे के तो अल्लाह दीदार कयो करायो, महबूब जे लाइ हिजाब हटाया, पर महबूब का बाद में जेका उम्मत ईंदी वई, जेके उम्मती आया, तन के अल्लाह दीदार कराईंदो वञे थो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान नुआरी शरीफ वारा, नुआरी शरीफ बदीन का हेठ नुआरी शरीफ ख्वाजा मोहम्मद ज़मान, सिंध जो अजीम हस्ती, सिंध जी अजीम हस्ती हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान नुआरी शरीफ भिटाई से न्यापो कयो। शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान नुआरी वारा ने न्यापो कयो त क़िबला वो जो अल्लाह जो हबीब मेराज ते वियो हुयो, तवज्जो चाहींदो सदा तव्हांजो, ध्यान मुड़िया तव्हां सभिनी जो। ख्वाजा मोहम्मद ज़माने हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह न्यापो कयो क़िबला जो अल्लाह ताला सां कचहरी करण जे लाइ महबूब मेराज ते विया हुया, छा उहो दर बंद आहे, दर खुलियल आहे? वलीअनि जा अंदाज़ ॾिसो न। असां दुनिया जो पुछंदासीं बा फार्म कीअं हलाइबो, दुकान कीअं हलाइबो, हे फिलाणो वापार कीअं कबो, फिलाणे वापार में केतिरो फ़ाइदो आहे, हिन वापार में केतिरो फ़ाइदो आहे। वलीअनि जी कचहरी इहा आहे त रब सां दीदार करण वारा रस्ता खुलियल आहिनि या बंदि आहिनि? वरी जो सुभान अल्लाह। ख्वाजा साहब न्यापो कयो भिटाई सही ॿुधायो क़िबला उहो दर जो महबूब मेराज ते विया हुया, सो बंदि थी वियो या खुलियल आहे? ख्वाजा मोहम्मद ज़मान वारी वारनि न्यापो कयो त भिटाई ईअं न आहे, बगदाद शहर में खलीफे खे दरिया जे पार उखड़णो हुयो, पोइ उन पंहिंजे लाइ हिकिड़ी पुल ठहराई, मोरी ठहराई फुरात नदीअ ते, उन दरिया जे मथां पुल ठहराई त मां हिते मटियां सफ़र कयां त
त अच वञ रखा बादशाह त उन तां मटे वियो उन तां वज़ीर बि मटन पिया मुशीर बि हलन पिया पुल जे मथां बादशाह खलीफ़ो त गुज़री वियो उन जा वज़ीर नौकर चाकर उहे त वञन पिया पर उहा सॼे शहर बगदाद वारनि जे लाइ फ़ाइदो थी वियो जो सभई उन तां पुल तां पार उकरन पिया बेटाई उहा रब जे दीदार वारो रस्तो बंद न थियो आ जेको तालिब थियो आ इन पुल तां चढ़ण जो उन जे लाइ अल्लाह दर खोले छॾिया आहिनि वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन जे करे मदीने वाले साईं फरमायो त अस्सलातु मिअराजुल मुमिनीन नमाज मोमिनन जो मेराज आहे नमाज मोमिनन जो मेराज आ नमाज में मोमिनन के मेराज नसीब थींदो आ हजरत हैदर कर्रार मौला अली शेर जली फातिह खैबर नबी जो बिरादर असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो हैदर कर्रार फरमायो त मूंखे नमाज में जहिड़ो सुकून मिलंदो आ दुनिया जी कंहिं शइ में अहिड़ी लज़त न मिलंदी आहे जिस्म ते तीर लगंदा हुया के जंग ते वेंदा हुया हिय जिस्म ते जख्म हुंदा हुया तलवार जा घाव वडा गहरा हुंदा आहिनि चमड़ी कटजी वञे खल कटजी वञे गोश्त कटजी वञे रत पियो वहंदो हुयो तबीब ईंदो हुयो टाको हण जे ला साईं मुंहिंजा जख्म बंद करण जे ला रत बीहंदो न हुयो साईं खे अज़ियत पहुचंदी हुई पर फरमाईंदा हुया सब्र कयो मां नमाज पढ़ा पर नमाज पढ़ण शुरू कंदा हुया तबीब मलम पट्टी करे वठंदो हुयो टाका हणी वठंदो हुयो साईं मुंहिंजा जख्म बंद थी वेंदा हुया अली खे ख़बर कोन पवंदी हुई चेहरे ते दर्द जा आसार नज़र कोन ईंदा हुया अर्ज़ कयो वियो क़िबला इन नमाज में छा आहे जो तव्हांखे दर्द जो एहसास नथो थिए मुंहिंजे मौला फरमायो जॾहिं असां नमाज पढ़ंदा आहियूं मालिक जो दीदार कंदा आहियूं सुभान अल्लाह का गाल समझो था कि न कोना समझो सुभान अल्लाह हजरत सैयदना जिब्रील अमीन मदीने वाले साईं वट आयो सही बुखारी सही मुस्लिम शरीफ जी हदीस आ हजरत फारूक आजम उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत करण वारो आ फरमाए तो हिकड़ो माण्हू वडी सुहिणी सूरत हुजे नौजवान हुजे कारा गुंगरियाला वार कुल्हे ते पिया पवंस ऐं साईं मुंहिंजा जिस्म ते अच्छा कपड़ा विधल हुयसि अॻु कॾहिं असां मदीने में उनखे न ॾिठो हुयोसीं अजनबी हुयो नओ माण्हू हुयो अॻु मदीने में असां न ॾिठो हुयोसीं पर साईं जन वटि आयो त उनजे चेहरे ते सफ़र जा आसार बि न हुया माण्हू सफ़र तां अचे पुराणे ज़माने में घोड़नि ऊठनि जा सफ़र थींदा हुया मिटी मुंहं में पई हुजे धूड़ हुजे कपिड़ा मेरा हुजनि अहिड़ो सफ़र जो असर बि उनजे जिस्म ते नज़र न पियो अचे आयो असां कचहरी में वेठा हुयासीं मदीने वारे साईं खे अचे सलाम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह साईं करीमन जवाब ॾिनस आयो अचे महबूबन करीमन सां गोॾा गोॾनि में मिलाए गोॾा भनी पो वेठो अर्ज़ की या रसूल अल्लाह मुझे महबूब बुधायो इस्लाम चाहे साईं करीम जवाब ॾिनस फरमाइन तो कलमा तय्यब पढ़जे नमाज रोज़ो हज ज़कात इस्लाम है अर्ज़ की या रसूल अल्लाह ईमान चाहे महबूबन ईमान बुधायोस त आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला वल बास बादल मौत इनन शयुनि के ईमान आणण इहो सही मुंहिंजो ईमान आहे माना अल्लाह ते ईमान आणे मलाइकन ते ईमान आणे रसूलन ते ईमान आणे किताबन ते ईमान आणे क़यामत जे दिहाड़े ते ईमान आणे मरी वरी जेरे थियण ते ईमान आणजे ऐं चङी या मठी तकदीर अल्लाह जे हथ में आहे इन खे सॾिबो आहे ईमान वरी हबीबन खे अर्ज़ किया रसूल अल्लाह एहसान चाहे समझ में अचे थी या रसूल अल्लाह एहसान छाके चइबो आहे साईं करीमन फरमायो एहसान इहो आहे जो इबादत इन हाल में कर जो तू अल्लाह खे ॾिसी रहियो आहीं
इबादत इए कर, नमाज इए पढ़, सही मुझा नफिल इए पढ़, तहज्जुद इए पढ़, जो इबादत करी इए भाई तो मां अल्लाह के ॾिसी रहियो आहियां। हेॾे तवज्जो कयो वॾा, हेॾे तवज्जो कयो। अर्ज़ कियो या रसूलल्लाह जे इए अदा नसीब न थे त हबीबन करीमन फरमायो त घट में घट इहो सोचो त अल्लाह असां के ॾिसी रहियो आहे। या बुदून अल्लाह का अन्नक तरा, इए इबादत कयो जण तव्हां अल्लाह के ॾिसी रहिया आहियो। भला जे इहा आदत नसीब न थी इहो महसूस कयो त असां के अल्लाह ॾिसी रहियो आहे। इहो आहे ऐसा वो माण्हू ॿ टे सुवाल करे क़यामत जूं निशानियूं पुछा करे हलियो वियो, ॿार हलियो वियो। कुछ वक्त थियो हज़रत सैयदना उमर फारूक फरमायो त मां बि उनजे कढ कढ वियुसि, पोयां वियुसि ॾिसां त केरु माण्हू आहे। सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या भली करे सल्लल्लाहु अलैहि या पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए ये सवाल कंदो वियो, महबूब जवाब ॾींदा विया त हर जवाब ॾियण खां बाद में वो माण्हू पियो चवे या रसूल अल्लाह तो सच चयो, तो हक़ चयो आहे। असां के अजब लगो, हैरत लगी, अजीब माण्हू आहे, सवाल भी करे तो वरी उन जी तस्दीक भी पाण तो करे। ॼण अॻे ख़बर हुयसि, अॻे इन ॻाल्हि खे ॼाणे पियो। असां खे हैरत लगी, अजब वरतो, अजीब माण्हू आहे, सवाल भी करे तो उन जी तस्दीक भी करे तो। सुभान अल्लाह। सवाल करे वापस मोटियो, उमर साईं तो फरमाए मां भी कढ लगो सांस, पोयां वियो सांस त ॾिसां केरु इंसान आहे। अल्लाहु अकबर। मस्जिद नबवी जे दर मां निकितो, उमर साईं तो चवे मुंहिंजे अखियुनि खां ओझल थी वियो आहे। मां वापस महबूबन वटि आयुसि, लॼपाल नबी वटि जेको हुयुसि, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर सुञात इहो केरु हुयो, या तू इहो केरु हुयो, ख़बर अथई इहो केरु हुयो। असां अर्ज़ कयोसीं या रसूल अल्लाह अजीब माण्हू हुयो, सुवाल बि कयईं पे वरी जवाब जी तस्दीक भी पाण पे कयईं, वियो नज़रुनि खां ओझल थी वियो, ख़बर कोन पई केरु हुयो। या रसूल अल्लाह ॿुधायो इन जी माजरा छा आहे। नबी साईं फरमायो उमर यो जिब्रील हुयो, जेको तव्हांखे दीन सेखारण जे लाइ आयो हुयो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिब्रील बि ईंदो सैयद जी सलामीअ ते, फलकन ता अचन फौजूं गोहर जी गुलामीअ ले, मेलो मतल हर दम हर वार मदीने में, या मोहब्बत वारन खे दीदार मदीने में। सुभान अल्लाह। इनमें जको जिब्रील अमीन या मशहूर हदीस सियासत जे तकरीबन सभनी किताबन में बयान थियला। मुस्नद अहमद बिन हंबल जेके सऊदी अरब वारा पंहिंजो इमाम मिलंदा आहिनि, इमाम अहमद बिन हंबल, उन पंहिंजी मुस्नद में या हदीस साॻी आंदी आहे, इबादत अल्लाह जी इए कयो त ॼण तव्हां अल्लाह खे ॾिसी रहिया आहियो। तव्हां जो अखियूं रब खे ॾिसनि पियो। नमाज़ इएं पढ़ो
जण तव्हां अल्लाह खे ॾिसो छा बंदगी ये कयो जण तव्हां अल्लाह खे ॾिसी रहिया आहियो इबादत इन हाल में कयो इन्ही शइ जी तस्दीक क़ुरान जी हिन आयत कई तो उन्हनि सां गॾिजी वेहो उन्हनि वलियनि जे साथ में सलार जी वञो जंहिंजे लाइ क़ुरान चयो युरीदून वजहहू जेके सुबुह जो शाम जो पंहिंजे अल्लाह जो दीदार कंदा रहंदा आहिनि वरी जो सुभान अल्लाह इन जाए ते अची अहले बातिन ऐं साईं जा ज़ाहिरी उलूम वारनि में तफरीक थींदी आहे जुदाई थींदी आहे हिकिड़ा रुॻी ज़ाहिर ॾिसंदा आहिनि चवंदा आहिनि न आहे ज़ाहिर पर इन जाए ते युरीदून वजहहू वारी जाए ते हिते अचे ख़बर पवंदी आहे त रुॻी ज़ाहिर नाहे पर बातिन में बि के अल्लाह वॾा इसरार रखाया आहिनि सुभान अल्लाह जेके अल्लाह जो दीदार कर उन्हनि खे दुनिया जी कहिड़ी परवाह हा वाह जेके रब जो दीदार कनि वॾे में वॾी नेमत इहा आहे न माण्हू अमल कंदा क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हशर जो मैदान हूंदो सॼे राज जा माण्हू उते जमा हूंदा आदम खां वठी आख़िरी इंसान ताईं हिकिड़ा माण्हू जन्नत में वेंदा हिकिड़ा माण्हू दोज़ख में वेंदा पर हिकिड़ा माण्हू विच महशर में बीठा हूंदा रब फरमाईंदो वञो जन्नत में बीठा हूंदा वेंदा कोन जन्नत में अर्ज़ कयो वेंदो हा अल्लाह जो हुकुम थींदो हलो जन्नत में हे माण्हू अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब असां निमाज़ूं इन जे लाइ न पढ़ियूं हुयूं त असांखे हूरूं ॾे असां रोज़ा इन जे लाइ न रखिया हुया त असांखे जन्नत जा महल ॾे असांखे जन्नत जूं माड़ियूं ॾे बंगला ॾे मुंहिंजा मौला असां इबादत इन जे लाइ न कई हुई असांखे जन्नत जा इनाम ॾे रब पुछा कंदो पुछो इबादत कई हुई उहे चवंदा मुंहिंजा मौला असां इबादत इन जे लाइ कई हुई त जीअं तुंहिंजो दीदार करे सघूं वरी जो सुभान अल्लाह हजरत सैयदना मुर्शिदना गौसुल आजम पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी गौसे समदानी शहबाज ला मकानी कंदील नूरानी मुर्शिदी अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी सब जो रदी अल्लाह ताला अन्हु वरदा मुझे मुर्शिद गौसुल आजम फरमायो मुझी एड़ी रात नहीं जंहिंमें अल्लाह जी कचहरी नसीब नथी हुजे सुभान अल्लाह तो उहे अल्लाह जी कचहरी में पहुता तो रब उन्हनि खे मरण खां बाद में भी जिंदा हयात करे छॾियो आहे अल्लाह जे कुरान फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां अदा तवज्जो जो नुक्तो जी बयान तो कया मां अल्लाह जे कुरान फरमायो तव्हां मूंखे यादि कयो मां रब तव्हांखे यादि कया तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो ज़िक्र कया इन ही आयत जे तफसीर में सही मुस्लिम सुनन इब्न माजा में हदीस मदीने वाले साईं फरमायो त रब तो फरमाए ओ बना तू पंहिंजे यारनि दोस्तनि सां गॾु वेही मुंहिंजो ज़िक्र कर मां अल्लाह मलाइकनि सां गॾिजी वेही तुंहिंजो ज़िक्र कंदो आहियां बाना तू अकेलायुन में वेही तू तन्हायुन में वेही रातन का लिखी रात जे अंधेरन में तू अल्लाह जो जिक्र कर तू रब जी बंदगी कर तू अल्लाह जे जिक्र में तन्हा थी वे मां अल्लाह वरी अर्शे मुअल्ला ते अकेलो वेही तो पाने के याद कंदो आया सुभान अल्लाह ऐ अल्लाह ताला कदीमा सदाइया हर इंसान के फना है हर मानू फानिया मानू जी उम्र को 10 साल को 20 साल को 50 साल को 60 साल को 80 साल हेडी वडी में 100 साल वारो कोन हूंदो आहे को
80 वारो खुदा करे हुजे ये न 100 वारो नजर नहीं दई सजे गोठ में को हिकड़ो मानू 100 वारो हुजे मानू जी उम्र वध में वध हिन उम्मत जी उम्र फितरी उम्र 63 साल आहे असांजे नबी जी उम्र 63 साल हुई न तो हिन उम्मत जी उम्र भी 63 साल है जंहिंजी उम्र 63 का वधी वई आहे वो बोनस में पियो हले या अल्लाह जी इनायत तो जाने इस्तिगफार शुरू करे केडी मल मौत अची सके तो यो बोनस आहे अल्लाह जी इनायत जो ना वधिक हयाती नहीं थे बस रब जेका हयाती दे सा पाजे जिक्र वारी फिक्र वारी हयाती अता फरमा समझो था या जिंदगी फितरी जिंदगी 63 साल है पर अल्लाह सदाई हुयो सदाई मौजूद रहंदो जदे कुछ न हुयो तदे रब हुयो जदे कुछ न हुंदो तदे अल्लाह हुंदो रब तो फरमाए त कुल्लु मन अलैहा फान व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम हर शय फानिया हर शय खत्म थी वेंदी पर बाकी रहण वारी शय आदत जे रब जो नालो बाकी रहण वारो आ तू पानी फानी जिंदगी में अल्लाह के याद कर फज़कुरूनी अल्लाह तो फरमाए तो पानी फानी जिंदगी में मौला जो जिक्र कर जतरी जिंदगी है तेरी 10 सालन वारी 20 सालन वारी 50 साल तुनी जिंदगी आ इन फानी जिंदगी में मुखे याद कर मां पाजी बाकी जिंदगी में तोखे याद कंदो रहंदुस अज़कुरुकुम तोखे याद कंदुस किस ताईं याद कंदो रब तो फरमाए जैसी मो अल्लाह जी हयाती आ रब जी हयाती खत्म ना है थियणी रब तो फरमाए तू पाजी फानी जिंदगी में मुखे याद कर मां अल्लाह पाजी बाकी जिंदगी में तुझो जिक्र कंदो रहंदुस गोया के खबर ये पई माण्हू भली तहे मज़ार हलियो वने मरी वने कब्र में पइजी वने पर रब उन जो जिक्र खत्म न कंदो आ ज़मीन ते उन जो जिक्र जारी आ छो त अर्श वारो अल्लाह जो जिक्र थो करे अर्श वारे रब जी ज़ुबान ते ओ जेको मुझे मुर्शिद गौसुल आज़म पीराने पीर पाजी 83 साल जिंदगी में रब जो जिक्र कयो अज साडा 800 साल मुझे मुर्शिद के गुजरिया है पर कायनात जी का एड़ी कुंड ना है जिथे दस्तगीर जो जिक्र न हुजे समझ में आई का गाल ले कौन आई रब तो फरमाए तवा पाजी फानी जिंदगी में मुखे याद कयो मां अल्लाह ता के पाजी बाकी जिंदगी में हयात दई चलींदुस सुभान अल्लाह वो वली सगोरो भली कब्र में पेजी वने वो जाकिर बानो वो अल्लाह के याद करन वारो बानो भली कब्र में पवे तदे भी जिंदा होंदो जेको चवे तो मरी विया मिट्टी में मिली विया हाने जिंदगी खत्म थी वई चौथा सही मुजा सजो चौथा यारियूं कयो चौथा दस्तगीर जो लंगर कयो केड़ो फायदो आए कि ना अजब आने जी सोच ते मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमाए ऐ वलियन जो शान वाला वधायो वहाबा पर मुला जो अलाए छाते मगज थियो खराब ऐ वलियन जो शान वाला वधायो वहाबा मुला जो अलाए छाते मगज थियो खराब वलिय सगोरा वारिस आइन ये धरती उनन हवाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उनन जे नाले सुभान अल्लाह
वारिसाइन ये धरती उनन हवाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उनन जे नाले है पढ़ी ॾिस तू यूनुस सूरत है पढ़ी ॾिस तू यूनुस सूरत खुदा जो खिताब आ मुला जो लाए छाते मगज थियो खराब आ तू न मनी तो भली न मन तू असां त मञदा आहियूं यारीअ वारे गौस संदो सब ख़ैर वंडींदा आहियूं जेके यारी कंदा आहियो से त भेज न सघी भली न मन तू असां त मञदा आहियूं यारी वारे गौस संदो सब ख़ैर वंडींदा आहियूं दिल पर साईं ते कावड़ कन था कलब जन कबाब आ मुला जो लाए छाते मगज थियो खराब आ सुनन तिरमिजी शरीफ में हदीस है सुनन बेहकी में इमाम बेहकी रहमतुल्लाह अलैहि रिवायत दिया अहकामुल कुबरा वारो हदीस के तो बयान करे इमाम मुंजरी बने किताब at-तरगीब व तरहीब में ये हदीस दिया जेके रिवायत करण वारो नबी जो सौट हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास आहे हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए काला दरब बाद अस्हाबिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिबाहु अला कब्रिन हिकड़ी जगह ते हिकड़ो सहाबी अबू बकर जो सफर ते वियो एड़ी जाइ ते पंहिंजो खेमो लॻाई जिते अॻ में कब्र हुई आसार मिटी जा मींह वसिया पट सिधो थी वियो ख़बर कोन बि पई त हिते कब्र आहे सहाबी उन जे मथां पंहिंजो खेमो खोलियो पुट कब्रुनि ते टेक ॾियणु जाइज़ न आहे तवजो चाहींदुसि हिकिड़ो मसलो ज़िमनन आयो आहे त तव्हांखे ॿुधायां समझो था साईं करीमन फरमायो त बरंदड़ टांडे ते पैर रखो पर के कब्र ते पैर न रखो हिकिड़ो साहबी हुजे कब्र ते टेक ॾे वेठो टेक कब्र ते टेक ॾे वेठो हुजे मुझे लजपाल नबी उनके ॾिठो पाण फरमाइनि त न तूं कब्र वारे खे अज़ियत ॾे न कब्र वारो तोखे अज़ियत पहुचाए अर्ज़ की या रसूल अल्लाह मां कब्र ते टेक थो ॾियां कि अज़ियत थी पहुचे साईं ने फरमायो हाओ हाणे साईं कब्ज़ा मां आवाज़ सही करी सघां कब्ज़ा माफिया माण्हू थिया आहिनि कब्रिस्तान खे मिटा उन ते घर ठाहे अहिड़ा माण्हू ॿियो त थियो पर कब्रुनि खे वरी हिकिड़ा मिसमार करण वारा थिया ठाहे वेठा ॿियो त थियो ॿियनि जूं कब्रूं होॾे वञो त मदीना मुनव्वरा में त हबीबन करीमन जे चाचे हज़रत अमीर हमज़ा जी मज़ार थी पई सय्यदा तय्यबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी मज़ार खे बिंदो दरणी राचो हिते वॾे ख़ुशी सां ॿुधाईंदा असां कब्रूं राचियूं आहिनि वॾे साईं जा फ़ख्र सां ॿुधाईंदा शर्म नथो अचे हया नथो अचे जो कब्र ठाती अथव मुस्लमाननि जे इमामनि जूं कब्रूं आहिनि इमाम हसन हबीबन करीमन फरमा इन असहाबल जन्नत सय्यद शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन जन्नत जे मर्दन जा नौजवानन जा सरदार हसन ऐं हुसैन आहिनि इन फातिमत सय्यदतुन निसाए अहलिल जन्नत मुंहिंजी न्याणी फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे सय्यदु शुहदाए हमज़ा शहीदन जो सरदार मुझो चाचो अमीर हमज़ो आहे हरी जो सुभान अल्लाह
उन्हनि जी मज़ारुनि ते बि बिल्डोज़र हलाए डहराए टोड़ाए ऐं हिते ख़ुशी सां ॿुधायो त असां क़बरूं टोड़ायूं आहिनि। महबूब करीम फरमायो कि क़ब्र ते टेक बि न ॾींदा कयो उनखे अज़ियत थी पहुची। हो त थिया बदबख्त, हो त थिया सही मुंहिंजा दुश्मन सहाबा जा अहले सुन्नत जे अक़ाइद जा दिले थोरो घटाइस पुट। असांजा सही अक़ीदे वारा सुन्नी क़ब्रिस्तान में वञनि था पोइ उन्हनि जो हाल ॾिस। कलंदर जी क़ब्र ते हिकु वञनि था, भिटाई जी मज़ार ते वञनि था, आसे पासे में क़ब्रूं कोन्हनि के वञी निहार ते क़ब्रुनि जे मथां बिस्तरा विछाए सुता पिया आहिनि। असांजा सुन्नी सुन्नी चवनि था सुन्नी आहियूं, क़ब्रुनि जे मथां टेक ॾायो हुते जेका टेक नथी मिले त क़ब्र ते टेक ॾेई पोइ वेठा आहियूं। इहो हराम आहे, हराम आहे, हराम आहे पुट। असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे न के क़ब्र के सजदो जाइज़ आहे, न के क़ब्र के तवाफ़ जाइज़ आहे, न के क़ब्र जे मथां वेहण जाइज़ आहे, न टेक ॾियण जाइज़ आहे। असांजो सही सुठो सो सिधो सोलो सुन्नियुनि जो अक़ीदो इहो आहे जॾहिं क़ब्रिस्तान में वञो के वली सगोर जी मज़ार ते वञो उते वञी सलाम कयो, अस्सलामु अलैकुम या दार कौम मुमिनीन। सलाम जेको मदीने वारे साईं सेखारियो आहे सो सलाम करे दुआ घुरो, पंहिंजा मतिलब रब जो हुज़ूर में पेश करे वरी वलीअनि जे दरबार मां पोइ पेरो वापसि मोटो त इहो पिराए खटे पोइ वापसि ईंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। समझ में अचे थी ॻाल्हि की न कोन थी अचे? अमल कबो इन ॻाल्हि ते की न कोन कबो? सुन्नियुनि जो मां ज़िम्मेदार माण्हू थी थो ॻाल्हि कयां। सुन्नियुनि जी स्टेज आहे असांजो अक़ीदो के क़ब्र खे तवाफ़ करण जो न आहे, के क़ब्र खे सजदे करण जो न आहे, न असां क़ब्र वारे खां घुरंदा आहियूं। असां इहे चवंदा आहियूं मौला दस्तगीर तुंहिंजो प्यारो बानो त हिन जे सदके पुटड़ा अता फरमा। सुभान अल्लाह। असांजो वसीलो हिन वब्तगू इलैहिल वसीला जंहिंजे लाइ क़ुरान फरमायो त उन रब ॾे को वसीलो तलाश कयो। असांजे लाइ त वॾे में वॾो वसीलो मुंहिंजो मुर्शिद गौसुल आज़म पीराने पीर दस्तगीर आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं असांजो अक़ीदो आहे त दस्तगीर अहिड़ो वसीलो आहे जो गुॾल बेड़ा बतारे ॾेखारींदो आहे, मुर्दा बि जहिड़ा करे उथारींदो आहे, ॾुख बि लाहे ॾेखारींदो आहे, रब जे हुकुम सां इमदाद जे लाइ बि ईंदो आहे, मुरीद जी मदद बि कंदो आहे त सार बि लहंदो आहे। सॾे न चवे मदद कर मूं निमाणीअ जी ओ मिठा महबूब सुबहानी करे वार बेगाणीअ जी ओ अची रस जवान जीलानी कई मुर्दा जियाया तो उडल बेड़ा बताया तो अची ओखिया तो अची ओखिया उकारिया तो आही तू गौस समझानी। ओ तुझा दुश्मन तरजीया वॾे ओखे में अड़जी विया ओ कशालन मंझ सिकड़जी विया रुनो थे शेख हुसन आनी। अजा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ओ ॿुधो फरियाद हिन दिल जी पुॼायो आस हिन मन जी। असां बि सॼो कयूं दस्तगीर खे ॿुधो फरियाद हिन दिल जी पुॼायो आस हिन मन जी मूंखे मोहबत आहे जिन जी मिलायो मीर से मदनी। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। असांजो अक़ीदो आहे त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि राज़ी थींदो त दस्तगीर जे सदके राज़ी थींदो।
नबी ताई जे रसाई मिलंदी त दस्तगीर घोट जे सदके मिलंदी सुभान अल्लाह जो तो कब्रन में भी जिंदा हयात हुंदा है हदीस मुबारक पे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या तिरमिजी शरीफ की हदीस हजरत इब्न अब्बास वारी पे पढ़े सहाबिया हिकड़ी जाय ते आयो खैमो हई उते का कब्र हुई ने की खबर कोन रात जो पहर थियो हजरत वो सहाबी ये बैठो हुयो तई बुधई को इंसान यकरा सूरत तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्ली शैइन कदीर रात जो वक्त हुयो साहबी पंहिंजे खेमे में सुतला अचानक खेमे में कंहिंजे सूरत तबारक पढ़ण जो आवाज ॿुधई को सूरत मुल्क थो पढ़े पियो साहबी कन लातो गौर जो कई त पूरी सूरत तबारक ॿुधंदो वियो पर उसे पासे में को पढ़ण वारो नज़र न आयो कोई नज़र न आयो हे साहबी ॿिए ॾींहं ते महबूब करीम जे ख़िदमत में आयो फ़ातन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं करीम वटि आयो आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह इन्नी दरबतु खिबाई अला क़ब्रिन व अना ला अहसिबु अन्नहु क़ब्रुन या रसूल अल्लाह हिकड़ी क़ब्र ते मुखमो हयो मूंखे ख़बर न हुई त को खेमो आ फइज़ा फीह इंसानुन यक़रा सूरत तबारकल मलिक मुझा महबूब मुकुतो न क़ब्र मां सूरत मुल्क जो आवाज पियो चे फकान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या मानिअतो हियल मुंजियतो तुंजी मिन अज़ाबिल क़ब्र मुझे नबी फरमायो जो तबार सूरत पढ़े या तबार सूरत या सूरत रोकण वारी या अज़ाबन के जहन्नम का निजात ॾियारण वारी या सूरत क़ब्र जे अज़ाब का बचाईंदी आहे मानो रोजानो इशा नमाज का बाद में सूरत तबारक पढ़े सूरत मुल्क पढ़े उनके कब्र में अज़ाब न थींदो कब्र जो अज़ाब हक़ कब्र जो अज़ाब हकीकत हक़ ये न भायो तो कब्र में वेंदासीं तो बस मरी वेंदासीं खबर ही कोन पवंदी इहो अक़ीदो आहे जेको तहरियो तबको आ कम्युनिस्ट जेको अल्लाह खे नथो मञे चवंदा मरी वेंदासीं बस ख़त्म थींदासीं को सिलो न बचंदो का शइ न बचंदी न जन्नत भी है दोज़ख भी है ना माने मर के दे मरंदे ते खबर पवंदी समझो था कि न पवंदा समझो कब्र में माण्हू पवंदो उते वरी नई जिंदगी शुरू थींदी आहे हिकड़न जो ताल्लुक ज़मीन तां ख़त्म थी वेंदो आहे ज़मीन वारनि सां उन्हनि जो ताल्लुक टुटी वेंदो आहे पर बरज़ख में उन्हनि जी ज़िंदगी हूंदी आहे हिकड़ा इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जेके मरंदा आहिनि वरी बि उन्हनि जो ताल्लुक ज़मीन वारनि सां जुड़ियल हूंदो आहे उहे आम इंसान न हूंदा उहे अल्लाह जा कामिल वली हूंदा आहिनि को अहले नज़र हुजे को अखियुनि वारो हुजे वो उन्हनि कब्रनि वारनि ते नूर नाज़िल थींदे ॾिसंदो आहे ॿी जगह ते सुनन अबी दाऊद शरीफ जी हदीस मक़ासिदुल हसना में भी रिवायत अचे थी हज़रत सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा थी फरमाए तलम्मा मातन नजाशी कुन्ना नतहद्दसु अन्नहु ला यज़ालु युरा अला कब्रिही नूर हाणे थकजी पिया आहियो मुंहिंजे ख्याल में थका हुजो त बिजो साईं खे चओ त दुआ घुरनि हाणे हां अञा 50 मिंट थिया आहिनि
20 मिनट अञा तकरीर कंदुसि। अधु कलाक 40 मिनट मुड़से तो पूरो कयो 1.5 कलाक। सुभान अल्लाह। मूंखे वरी ॿिया जलसा आहिनि सुभाणे। थकल त न आहियो न भाउ? जेके साम्हूं वेठा आहिनि से सुभान अल्लाह चवंदा, पोयनि खे वरी सी लॻो आहे। मां त 1.25 कलाक तकरीर करे वञा, साईं ज़हन में वेंदो आहे कोन वेंदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। सुभान अल्लाह। नजाशी बादशाह हुयो जे महबूबन ते ईमान आंदो हुयो। सीरत जा किताब खोलियो, नजाशी जे महबूबन खत लिखियो हुयो। हिबशा जो बादशाह हुयो जॾहिं मुसलमान पहिरीं हिजरत करे विया हुया। पहिरीं हिजरत जेका हिबशा में थी हुई, नबी जो सौट हजरत सैयदना जाफर तैयार रज़ियल्लाहु ताला अन्हु मौला अली जो बिरादर बि इन साथ में गॾु हुयो। देव हिजरत कई हुई। हजरत उस्मान ज़िन्नूरैन जो गॾु हुयो। पहिरीं हिजरत जेका थी हुई, इन नजाशी मुसलमाननि खे पनाह ॾिनी हुई। साईं करीम मंदे ईमान आंदुई, कलमो पढ़ियई, मुसलमान थियो। ऐं पहिरियों बादशाह हुयो जे मदीने वारे ते कलमो भरियो हुयो। पहिरियों बादशाह हुयो नजाशी, मुसलमान थियो हुयो। जॾहिं वफ़ात करे वियो, मुंहिंजा महबूब सुणा पंहिंजे हुजरे में तशरीफ़ फरमा हुया। अचानक मुंहिंजे लजपाल नबीअ ते गम तारी थी वियो, दुख तारी थी वियो। पाण रोअण लॻा आहिनि। अर्ज़ कयो वियो, या रसूल अल्लाह, तव्हांखे कहिड़ी शइ रोआरियो आहे? हबीबन फरमायो, मुंहिंजो आशिक़ नजाशी अॼु वफ़ात करे वियो। नजाशी वफ़ात करे वियो। अल्लाह अकबर कबीरा। छा मदीनो, छा हिबशा, हज़ारे मेलन जो मुफ़ासिलो, जंहिंखे हींअर एथोपिया सॾींदा आहिनि। एथोपिया उन वक़्त जो हिबशा मुल्क हुयो। अॼु बि नजाशी जी मज़ार उते आहे। नजाशी बादशाह अस्मा नजाशी, उन जी मज़ार उते एथोपिया में आहे। वफ़ात कयई एथोपिया में। मुंहिंजे लजपाल नबीअ खे मदीने में ख़बर पइजी वई। साईं ॾिसण पिया। हे चवे तो नबीअ खे भित जे परे पासे जी माज़अल्लाह ख़बर न आहे। मारका खुदा जी पवी अहिड़ो अक़ीदो नबी जे लाइ थो रखी। नबी त मदीने मां वेही नजाशी खे बि ॾिसे पियो। अरे जे नजाशी खे ॾिसे पियो त हे आशिक़ मदीने खां परे न आहिनि। मुंहिंजो महबूब हिननि खे बि ॾिसे पियो। वरी जो सुभान अल्लाह। को सिक मां सॾ करे त मुंहिंजे महबूब वटि पावर, मुंहिंजे नबी वटि इख्तियार आहे, मुंहिंजे नबी वटि क़ुवत आहे। साईं करीम वटि अहिड़ो पावर आहे जो मुंहिंजो महबूब अहिड़ो ई आहे जो मदद करे त मदद जे लाइ अची सघे। असांजो दस्तगीर अची सघे थो, उहो त नबीअ जे ग़ुलामनि जे जो ग़ुलाम आहे। छा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा करीम वटि ताक़त कोन अथई? वरी जो सुभान अल्लाह। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। त मां उर्दू जी नात पढ़ां। सुभान अल्लाह। आशिक़ चवे तो इमाम अंबिया हबीबे किबरिया, मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं। इमाम अंबिया हबीबे किबरिया, मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं। हुस्न दी इंतहा मोहम्मद मुस्तफा, हुस्न दी इंतहा मोहम्मद मुस्तफा, मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं। वल फज्र जिसकी पेशानी, ओ सुनो यासीन सेहरा। आए दुल्हा अखियां नूरानी, वजहुल्लाह चेहरा। दिल खोले जो
सुभान अल्लाह। है वल फजर जिस दी पेशानी सुना यासीन सेहरा ऐनुल्लाह अखियां नूरानी हो वजहुल्लाह चेहरा शीरी सुखन रूहे चमन शाहे ज़मन शफीए आसिया नबी खैरुल वरा शफीए आसिया नबी खैरुल वरा मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं हुस्न दी इंतहा हबीबे किबरिया हुस्न दी इंतहा मोहम्मद मुस्तफा मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं। बड़ी जो सुभान अल्लाह और ये शेर माल बेतन नाले दे दो पड़ा बेटे ना सैयद सुना बिठा है हसनैन दा सोहना नाना जन्नत तोड़े दे जोड़े उंगली दा करके इशारा सोना सूरज नु मोड़े शम्सु दुहा बदरु दुजा सल्ले अला जिना पत्थरा तुवी लिया कलमा पढ़ा जिना पत्थरा तुवी लिया कलमा पढ़ा मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं हुस्न दी इंतहा मोहम्मद मुस्तफा मेरे हुजूर दी कोई मिसाल नहीं। सुभान अल्लाह दिल ठरिया तो दिल खोले जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नज्जाशी बादशाह उत्ते नजाशी हिबशा में वफात कई मुझा महबूब मदीने में दिसल साईं फरमाया सिफूं सिधियूं कयो असां नजाशी जो जनाज़ो पढ़ंदा मदीने में भी साईं करीमन फरमाया तव्हां न ॾिठो मूं ॾिठो नजाशी जो जनाज़ो खणी मलाइकन मुझे आॾो अचे रखियो मूं जनाज़ो नमाज़ पढ़ाई सुभान अल्लाह। कब्र में पूरे सईदा आयशा सिद्दीक़ा दी फरमाया साईं चवंदा हुयासीं कुन्ना नतहद्दसु असां ये चवंदा हुयासीं जेके महबूब जा असाबी हुंदा हुया चवंदा हुया अल्लाहु ला यज़ालु युरा अला कब्रिही नूरुन नजाशी जे कब्र ता कदे नूर खत्म ही न थींदो आहे हर वक्त नजाशी जे कब्र ते नूर वसंदो रहंदो आहे मना जेको मरी वने कब्र में पहुंची वने मानू चवंदा त मिट्टी में मिली विया खत्म थी विया उन्हनि ते का शइ कोन्हे का को सॾ नथा ॿुधन पर सईदा आयशा थी फरमाए त नजाशी जे कब्र ते नूर वसे पियो नजाशी त नबीअ खे ॾिठो ई न हुयो दीदार ई न कयो हुए पर पुठ कलमो भरे मुस्लमान थियो हुयो ओ मिठा उन जो इहो दर्जो आहे त मञणो पवंदो त अल्लाह वारनि जूं जेके मज़ारूं आहिनि से नूर सां ढकियल हूंदियूं आहिनि उन्हनि वटि बरकतूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे अल्लाह बरकतुनि वारो बनाईंदो आहे उन्हनि जे शेर में अल्लाह पाण बरकतूं रखायूं आहिनि सालिह मक़बूल हूंदा आहिनि अल्लाह जा महबूब माना हूंदा आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला बरकत जो बेकर बनाईंदो आहे
अल्लाह ताला उन्हनि जे सदके बरकतूं जारी कंदो आहे जेके बेबरकती मिले के वलीअ सां निस्बत रखे बरकतूं हासिल करे ॾींदो छो त अल्लाह करीम पंहिंजे वलीअनि में बेहिसाब बरकत रखाई आहे उन्हनि जा वजूद ख़ैर वारा आहिनि उन्हनि जा वजूद बरकत वारा आहिनि उन्हनि जा वजूद हत्ता के उन्हनि जूं इस्तेमाल कयल शयूं बि बरकतुनि वारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जूं दरगाहूं उन्हनि जा आस्थाना उन्हनि जे वेहण वारियूं जायूं जिते वलियनि जा कदम लॻी वञनि जिते अल्लाह वारनि जी मस्कन बणिजी वञे उहा जाइ नूर वारी थी वेंदी आहे उन्हनि जूं मज़ारूं उन्हनि जा आशियाना उन्हनि जा घर रहमतुनि वारा हूंदा आहिनि बरकतुनि वारा हूंदा आहिनि जिते उन्हनि जा अक़ीदतमंद अचनि मोहबतुनि वारा अचनि अचे वलियनि सां गॾिजी वेहनि अल्लाह उन्हनि खे रहमतुनि जा बरकतुनि जा भाङा ॾींदो आहे हिसा ॾींदो आहे उन्हनि खे रहमतुनि सां भरे छॾींदो आहे अल्लाह जा उहे बाना जंहिंजो ज़ाहिर आहे बातिन सलाह ऐं फलाह सां रंगियल हुजे जन पंहिंजूं उमिरियूं अल्लाह जी इबादत में गुज़ारियूं जंहिंजूं ज़िंदगियूं रब जे इबादत में गुज़री वियूं जंहिंजो माल अल्लाह जी राह में ख़र्च थियो जंहिंजी ज़िंदगी जो लम्हो लम्हो रब जी इबादत में गुज़रियो जन हुकूकुल्लाह अदा कया हुकूकुल इबाद जी अदायगी करे ॾेखारी जिन खां दुनिया वारनि सिखियो रब जी इबादत कीअं कबी आहे अल्लाह वटि निमाज़ कीअं पढ़बी आहे सजदा कीअं कबा आहिनि तहज्जुद कीअं पढ़बा आहिनि माण्हुनि जिन खां सिखियो त पाड़े वारनि जा हक़ कीअं अदा कबा आहिनि अबे अम्मा जा हक़ कीअं अदा कबा आहिनि यारियूं कीअं रखबियूं आहिनि रिश्ता कीअं निभाइबा आहिनि ये अल्लाह वारा जंहिंजी ज़िंदगी बंदगी में गुज़री जंहिंजो लम्हो लम्हो अल्लाह जी इबादत में गुज़री वियो तक़वा तहज्जुद ऐं क़ुऊद ऐं सुजूद में जंहिंजूं इबादतुनि जा लम्हा गुज़रिया उन्हनि जो लम्हो रब जी इबादत में गुज़रियो त अल्लाह वरी उन्हनि जे जिस्म खे अफ़आल खे हर शइ खे बरकतुनि सां नवाज़े छॾींदो आहे हत्ता के उन जे जिस्म जो कपिड़ो छो न हुजे उहो कपिड़ो बि शिफ़ा ॾियण वारो बणिजी वेंदो आहे समझो था ॻाल्हि अलाए कोन था समझो समझ ॻाल्हि हवा में मथे हली वेंदी अल्लाह वारनि जा वजूद त बरकतुनि वारा हूंदा आहिनि उन्हनि जी चादर हुजे वलीअ सगोरे जी त उहा चादर बि बरकतुनि वारी हूंदी तो सुभान अल्लाह ग़ालिबन ख्वाजा अब्दुल खालिक गजदवानी रहमतुल्लाह अलैह मूंखे नालो यादि न आहे बुज़ुर्ग जो महमूद गज़नवी नालो ॿुधो अथव महमूद गज़नवी वॾो वक़्त जो मुजाहिद थी गुज़रियो आहे जंहिं हिंदुस्तान खे फतह कयो हुयो सोमनाथ जो मंदिर जे फतह कयो हुयो हिंदुस्तान में सोमनाथ जो मंदिर सब खां मज़बूत किलो हूंदो हुयो उन खां फतह न पियो थिए 13 दफ़ा हमला कयई महमूद गज़नवी अबुल हसन खरकानी हा जेके मुरीद हुया ख्वाजा अब्दुल खालिक गजदवानी जा हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह ख्वाजा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में महमूद गज़नवी हुयो 13 हमला कयई 13 दफ़ा पर सोमनाथ जो मंदिर फतह न पियो थिए हिकिड़े दफ़े साईं करीम वटि आयो हुयो हज़रत ख्वाजा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजो जुब्बो मुबारक कुर्तो मुबारक महमूद गज़नवी खे ॾिनो पाण फरमाइनि था गज़नवी खणी मुंहिंजो कुर्तो इन जो वसीलो विझी जा दुआ घुरंदे रब क़बूल करे छॾींदो तवजो मुड़िया ध्यान तव्हांजो मुड़िया
महमूद गजनवी कुर्तो खणी वियो 13 दफ़ा सोमनाथ ते हमलो कई फतह न करे सघियो हिकड़े दिहाड़े ही वेठो हुयो पेती खोले पांजो कबट खोले जिथे हजरत अबुल हसन खरकानी जो कुर्तो पियल हुयो सो खोले नजर आयुस कुर्तो खणी अल्लाह का दुआ घुरी मुझा मौला ओ मुझा करीम रब तुझे वली जो कुर्तो थई ओ मुझा मौला हिन कुर्ते जे सदके मुझे फतह दे सोमनाथ ते फतह याबी अता कर ओ मुझा मौला मुझे कामयाबी दे 13 दफा हमला कई फतह कौन मिली आ 14 दफो जो हमलो कई तेरे ॾींहं ते ही सोमनाथ जो किलो डही वियो अल्लाह अकबर जा तराना ॻाइजी विया बुत भॼी पिया सोमनाथ जे मंदिर में अल्लाह अकबर जा तराना लगन लगाया हजरत ख्वाजा महमूद हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी वट महमूद गजनवी हली आयो परे खां साईं फरमास महमूद असांजे कुर्ते जो सौदो सस्तो करे आयो ही हुन ॿुधायुसि कोन त मूं तव्हांजे कुर्ते जे ज़रिए फतह याबी मिली आहे साईं फरमास असांजे कुर्ते जो वॾो सस्तो सौदो करे आयो ही इन कुर्ते जे वसीले सां तू दुआ घुरी अल्लाह पूरी दुनिया तुझे कदमनि जे हेठां रखे छॾे हा सॼी दुनिया जी बादशाही तोखे ॾेई छॾे हा हरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह इन करामत ते को माण्हू मथा एतराज करे इन करामत ते मोबाइल ते कभी मैसेज कोन पे गया कुरान जी आयत पे बोलिया सुभान अल्लाह को माण्हू मथा एतराज करे त साईं मुझा अल्लाह जे कामिल वलीअ जे इन्हनि शयुनि में बरकत न आहे हलिया त उन शइ ते मां कुरान जी मोहर हणी तोखे ॿुधाई कुरान पढ़े मता समझ में अचे मौली साहब ये गाल असा वो एतराज के कोन कंदा हर शे जो दलील है मन्नण हाने तवा जे मथा है बई रास्ता खुलियल अथव हे रस्तो अथव हे अल्लाह वारनि जी मोहब्बत वारो रस्तो अथव तवा जी मर्जी आ जड़े पासे वञो सुभान अल्लाह हजरत यूसुफ अलैहिस्सलाम नंढो हुयो भाइर ने खणी खूह में किरायो खूह मां निकतो मिस्र जे बाजार में विकाणो हलंदे हलंदे कैद खाने में पियो आजादी मिली अल्लाह ताला अजीज मिस्र बनायो मिस्र जी बादशाही हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम के अता कई वई आहे ओ भाइर आया किसो तो बुधो हूंदो बुजुर्गन का मुख्तसर मां पांजे मतलब जी गाल करनी आ भाइर आया वक्त गुजरियो उहे भाइर जे कदम में किरिया भाइर का पुछा कई ए मुझा भाइर बुधायो मुझे अब्बे जो छा हाल मुझे बाबे साईं जो केड़ो हाल चयो त ओ यूसुफ बाबा साईं तुझे इश्क में एडो रुनो है एतरो रुनो है जो उनके अखियुनि के एडो पर्दा अची विया आहिनि ॾिसी नथा सघनि हज़रत याकूब अलैहिस्सलाम तुझे फिराक में एतरो रुनो आहे हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजो कुर्तो खणी ॾिनो आहे जुब्बो मुबारक खणी ॾिनो आहे फरमाए थो इज़हबू बिकमीसी हाज़ा फअल्क़ू अला वजह अबी याद बसीरा दिल खोले चो सुभान अल्लाह अल्लाह ताला जे नबी चयन त इज़हबू बिकमीसी हाज़ा ये मुझी कमीस खणी वञो
हे मुझो कुर्तो खणी वञो अब आप मिस्र जो बादशाह हुयो उन वक्त में वॾे में वॾी तहज़ीब तारीख़ लिखे थी तारीख़ दाननि खे पढ़ो जेके पुराणियूं अज़ीम तहज़ीबूं आहिनि जिन में इराक जी तहज़ीब आहे सिंध जी तहज़ीब मिले थी टी मिस्र जी तहज़ीब मिले थी पुराणी में पुराणी सिंध जी तहज़ीब आहे सिंध खां बाद में इराक जी तहज़ीब आहे इराक खां बाद में कायनात दुनिया में सब खां पुरानी तहज़ीब मिस्र जी आहे अज़ीम तरीन तहज़ीब डॉक्टर बि हुया हकीम बि हुया वैद बि हुया तबीब बि हुया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चाहे हा तबीब मोकिले हा अखियुनि जो मुआलिज मोकिले हा इलाज करण जे लाइ न चए थो मुंहिंजी कमीज़ खणी वञो जिते तबीब जवाब ॾियनि उते अल्लाह जे प्यारनि बाननि जा तबरुकात फ़ाइदो ॾींदा आहिनि वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चई त हे खणी वञो कमीज़ मुंहिंजे बाबे जे अखियुनि ते हणो त या ते बसीरा आतुन बि आलिमी मजमई ऐं वञो सॼे घर वारनि खे वठी अचिजो सभई आया हज़रत सय्यदना याकूब अलैहिस्सलाम जे लाइ कुर्तो खणी निकिता त याकूब चयो त अजिदु रीह यूसुफ मूंखे यूसुफ जी ख़ुशबू अची रही आहे कंहिंजी ख़ुशबू थी अचे हे मिस्र मां निकिता हो कनान में वेठो हुयो फ़लस्तीन में कनान में हे मिस्र में अस्कंदरिया में उतां हलिया आहिनि हिते ख़ुशबू पई अचे माना वलियनि खे हिक ॿिए जी सुरहाण परे खां ईंदी रहंदी आहे माइटनि चयो रिश्तेदारनि चयोसि त बाबा तूं फइन्नी तल्लाहि फ़क़ालू तल्लाहि इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम तू पुराने फिराक में मुब्तला है ये ना है यूसुफ वफ़ात करे वियो यूसुफ कब्र में वञी पियो फलम्मा अनजा अल बशीर अलकाहु अला वजहिही ओ खुशखबरी खणी अचण वारा अल्लाह जे लफ्ज़न ते गौर कयो हो कमीज़ खणी पिया अचनि हिते रब फरमायो फलम्मा अनजाल बशीर बिशारत खणी अचण वारा आया गोया के हज़रत यूसुफ जे कुर्ते खे अल्लाह बिशारत सां ताबीर फरमायो त इहो कुर्तो नाहे बख़्त वारनि जे लाइ माण्हुनि जे लाइ बिशारत आहे जॾहिं हज़रत यूसुफ जो कुर्तो अलकाहु अला वजहिही हज़रत याकूब जे चेहरे ते लॻायो वियो त फरतद बसीरा याकूब जूं अखियूं रोशन थी वियूं आहिनि अजब आहे न वाह हैरत आहे न दस्तगीर पीरा ने पीर जो बेड़ो वाक़ियो चयो सुभान अल्लाह पर हिते वरी अजब निरालो कानून आहे दस्तगीर पीरा ने पीर वरी सखावत पौड़ी आहे सुभान अल्लाह साईं जन जो कुर्तो चोरी करण जे लाइ चोर आयो हज़रत पीरा ने पीर 70,000 दिरहमन जो कुर्तो पाईंदा हुया सुभान अल्लाह 70,000 दिरहमन जो अल्लाह वारो हुजे त ख़बर तो पवे राजे के तो वली सगोरो अचे तो धज सां हुकूमत कई हुई मुझे मुर्शिद दस्तगीर चओ सुभान अल्लाह हाणे को अल्लाह वारो को सुठो कपड़ो पाए सुठी गाड़ी दे एतरा अल्लाह वारा को गाड़ी ते चढ़ंदा आहिनि एड़ा भला कपड़ा पाईंदा आहिनि असां दस्तगीर जा मुरीद आहियूं दस्तगीर जे सदके रब दे पियो असां इंजॉय जिंदगी के तोखे कड़ी तकलीफ़ दी दे हां यार हां अम्मा भी नेमत रब्बिक फहदिस अल्लाह नेमत दे तो जो इजहार कयो दस्तगीर जे सदके रब खाराए पियो असां खाऊं पिया तोखे तकलीफ़ जो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जन कुर्तो पाईंदा हुया उनजे हेठ के बीड़ा हो न बीड़ा से भी सोन जा लगल हूंदा हां यार हां हक असां जो उस्ताद साहब किबला खादिम हुसैन रिजवी
नवर अल्लाह मरकदो सबक पढ़ाईंदा हुया और फरमाईंदा त हीना पुत्रा थी नालो हा यार हा असां फकीर माण्हू आहियूं सूफी आहियूं ईअं न थियो अल्लाह तव्हांखे दे नवाज़े त उहो पाण ते इज़हार कयो साईं फरमाईंदा हुया त प्रादो वठो उन तां लहो काटन जो वॻो पातल हुजे भली नबी जे दुश्मन खे ख़बर पए त आशिक रसूल कीअं थो अचे पियो हा यार धज्य सां हुकूमत कयो हाय 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 कुर्बान वञा इन नसीहतुनि तां वाके धज्य सां हुकूमत करे वियो ख़ादिम हुसैन हा यार वाके धज्य सां राज करे वियो वींदे वींदे धज्य ॾेखारे वियो राज खे ख़बर पवे त दुनिया ते हुकूमत सजन जी आहे हा यार हक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत असांखे उते लाहौर में पढ़ंदा हुआसीं न लाहौर में उतां जेको जे ओमली साहब गाॾी खायो ईंदा पिया रेड़ो खायो ईंदा पिया सॼो इलाइक़ो भरियल हुयो त अचे मौलवी ओमली साहब रस्ते तां परे थी उस्ताद साहब चवंदो हुयो त हिननि खे नज़र ई मौलवी थो अचे माना गली में मर्द आहे ई मौलवी जेको उहो थो नज़र अचे हा यार हा राज घुमनि था पिया उन्हनि जो नालो ज़बान ते नथो अचे माना गली में मर्द आहे मुजाहिद आलिम सगोरो जेको उनखे इहो थो नज़र अचे करी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूंखे असांखे नसीहत कंदा हुया मुंहिंजे वॾो भाउ हुयो ब्रादर साजन साईं उस्ताद ख़ादिम हुसैन रिज़वी साहिब उनखे चवंदा हुया पप्पू ढोलू ढोलू करे पप्पू चवंदा हुया हा यार प्यार कंदा हुया शफ़क़त फरमाईंदा हुया सो साईं जन नसीहत कंदा हुया त तव्हांजे अंदर अहिड़ो शूर पैदा थियणु घुर्जे जो अल्लाह ताला आलिमनि खे हुकूमत ॾिनी आहे दुनिया जे दिलुनि ते राज करण जी बेशक ये दुनिया जा हुकुमरान आहिनि पैसनि ते हुकूमत कंदा आहिनि कुर्सीअ ते हुकूमत कंदा आहिनि कुर्सी हली वञे पैसे जे पोयां पोइ नवाज़ शरीफ़ साहिब असां पैसे खे बचाइण जे पोयां आहे पर पिया बचनि फ़ाइदो थिए असां वारो इमरान ख़ान बि लत मथां रखियो वेठो अथनि वज़ीर आज़म जंहिंजी लठ तंहिंजो राज जंहिंजे हथ में लठ उहो धण खे वेठो संभालींदो जीअं वणे उहे करे हो खाई खाई विया त हाणे वरी नओं आयो आहे नई तब्दीली थो आणे समझो था तिरकार सभिनी जा सुञाणे वेठा पर हिन माण्हू खे माण्हुनि चयो एजेंसियुनि वारनि चयो त पैसा ॾियूं था रोकड़ ॾियूं था तूं असां वटि अचो हलिया साईं फरमाइनि था त मुंहिंजी मां दस्तगीर जो मुरीद आहियां करोड़ रुपया ॾियो तॾहिं बि पंहिंजे अक़ीदे तां फिरण वारो न आहियां सुभान अल्लाह अल्लाह ताला पुट नतीजा जनाज़नि में ईअं कोन ॾेखारींदो आहे दिलियूं साफ़ हुजनि त कर्म थींदा वींदे वींदे मज़ार में ॿुधायो वियो त ॾिसो सुस्तियूं न कयो काहिलियूं न कयो तव्हां रुॻी सुजाग थियो सुन्नी सुजाग थियो त हिकिड़े ॾींहं में सॼे पाकिस्तान खे बदिलाए सघो हाओ कि न ग़लति हो चवां सबक ॾेई वियो कि न कोन ॾेई वियो तव्हां पंहिंजे अक़ीदनि ते मज़बूत थियो पुट पंहिंजे नज़रियात ते मज़बूत थियो समझो था कि नज़रियत तहत ज़िंदगी गुज़ारियो नज़रियो असांजो सुन्नियुनि जो ज़िंदा नज़रियो आहे असांजा नज़रिया जेके आले सुन्नत वारा आहिनि ज़िंदा नज़रिया आहिनि ऐं असांजे नज़रियात जी पासबानी करण वारो असांजो मुर्शिद गौसुल आज़म दस्तगीर आहे दस्तगीर जे ज़ेरे साया हलण वारा आहियूं असां पुट निंढड़ कान आहियूं असां निंढड़ कान आहियूं को माण्हू अचे खुर उन्हनि खां थींदी आहे ज़ुल्म उन्हनि ते थींदा आहिनि जंहिंजो को ॿाहिरि वसीलो न हुजे जंहिंजो को पुठ न हुजे जंहिंजो से मुंहिंजा को चवण वारो न हुजे जंहिंजो को ॿाहिरि वसीलो न हुजे असां सुन्नी बेवसीला बेवाहा न आहियूं असांजो मददगार बगदाद वारो घोट मुर्शिद जीलानी आहे करी जो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिल पर सही फरमायो जीलानी जीलानी मुर्शिद मुझो जीलानी सुभान अल्लाह जीलानी जीलानी मुर्शिद मुझो जीलानी आशिक अब्दुल कादिर जो मां आशिक अब्दुल कादिर जो मां ओ रहबर मुझो नूरानी तवा गॾिजी चवरायो भला हिकिड़ो दफ़ो जीलानी जीलानी मुर्शिद मुझो जीलानी जेको जीलानीअ जो मुरीद आहे सो गॾिजी चवराए जीलानी मां चुप थो कयां तव्हां बि ॻाल्हायो जीलानी हथ मथे खणी जीलानी जीलानी आशिक आया मां अब्दुल कादिर जो पीर मुझो नूरानी जीलानी जीलानी मुर्शिद मुझो जीलानी यारियां वारो यारो अची वियो हर दिल जो दिलदार अची वियो यारियां वारो यारो अची वियो हर दिल जो दिलदार अची वियो दर्द नथा थी आसानी दर्द नथा थी आसानी जीलानी आ जीलानी जीलानी आ जीलानी 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 मुर्शिद मुझो जीलानी अल्लाह ताला मुझो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल